आऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। प्यारा दोस्तों, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। फ़कीर फैज़ मोहम्मद सिकंदरी पिताफ़ी अल फैज़ चैनल सां गॾु अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तों, ज़बान जे आफ़तनि मंझां हिकिड़ी वधीक आफ़त जे बारे में अॼु अव्हांखे ॿुधायां थो, जंहिंजो उनवान आहे जुमिले खे ख़ूब ठाहे ठाहे बयानु करणु। गुफ़्तगू में तकबंदी करणु, काफ़िया कमु आणणु ऐं फ़साहत जे लाइ तकल्लुफ़ करणु ऐं तमहीद ऐं मुक़दमात घड़णु, जीअं जो अक्सर तक़रीर करण जे फ़न जी दावा कंदड़ कंदा आहिनि। इहे बनावटूं ऐं सजावटूं सभु मज़मूम याने निंदियल आहिनि। हदीस शरीफ़ में आहे, याने हुज़ूर आकाए नामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त आऊं ऐं मुंहिंजा परहेज़गार उम्मती तकल्लुफ़ याने अजाई बनावट करण खां बेज़ार आहियूं। ऐं इहो बि हदीस शरीफ़ में आयो आहे त तहक़ीक़ तव्हां मंझां मुंहिंजे नज़दीक वधीक बुछड़ा ऐं वेहण में मूंखां वधीक परे अजाई बक करण वारा, घणो ॻाल्हाईंदड़ ऐं गुफ़्तगू में बनावट करण वारा आहिनि। हज़रत बीबी ख़ातून जन्नत फ़ातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा थी फरमाए त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन फरमायो त मुंहिंजी उम्मत में बुछड़ा उहे आहिनि जन जी परवरिश दौलत सां थी आहे, जेके क़िस्मे क़िस्मे ताम था खाइनि, क़िस्मे क़िस्मे पोशाकूं था पहिरीनि ऐं गुफ़्तगू में बनावट था कनि। ऐं इहो बि फरमायाऊं त ख़बरदार थियो, मुबालगे करण वारा तबाह थियण वारा आहिनि। ऐं हिन जुमिले खे पाण सगूरनि 3 दफ़ा इरशाद फरमायो। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो तो फरमाए तो गुफ़्तगू में मस्ती ऐं चीख पुकार करण शैतान जे तरफ़ खां आहे। हज़रत उमर बिन साद रहमतुल्लाह वरदी अन अबीह हिकिड़े ॾींहुं पंहिंजे वालिद जी ख़िदमत में को कमु खणी वियो ऐं उन जे लाइ हिन वठी लंबी चौड़ी तमहीद शुरू कई। हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हो फरमायो त जेतिरी ड्रिघी तमहीद पंहिंजे कम जे लाइ तो बयानु कई आहे, एतिरी तो अॻे कॾहिं बि कान कई आहे। मां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन खां ॿुधो आहे जो पाण फरमाईंदा हुआ त हिकिड़ो ज़मानो ईंदो जो माण्हू कलाम खे अहिड़ो चॿाड़ींदा जहिड़ो ॻऊं गाह खे चॿाड़ींदी आहे। इन मां मालूम थियो त हज़रत साद रज़ी अल्लाह ताला अन्हो खे पंहिंजे पुट जी ज़रूरत बयानु करण खां अॻु में तमहीद करणु ख़राबु लॻी ऐं उनखे सरासर तसन्नो ऐं तकल्लुफ़ याने बनावट ऐं सजावट करे सम्झियो, जेका ॻाल्हि सख़्तु मज़मूम आहे ऐं ज़बान जे आफ़तनि में शामिलु आहे। आम गुफ़्तगू ऐं ॻाल्हाइण ॿोलाइण में बि तकल्लुफ़ जी मनो थियल आहे। इन करे जॾहिं हिकिड़े दफ़े हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन हिकु मुअल ॿार जे एवज़ में ग़ुलाम आज़ाद करण जो हुकुम ॾियणु फरमायो त हिकिड़ो शख़्स उन्हनि मंझां जन खां इहो ॿारु ज़ाया थियो हो उथी चवणु लॻो त असां अहिड़े ॿार जो कीअं खून बहा याने क़त्ल जे एवज़े जी रक़म ॾियूं। ऐं सजावट सां चवणु लॻो त जंहिं न खाधो न पीतो न रुनो न ॻाल्हायो, उन जी खून बहा माफ़ी में छो न आयो, उन जो खून बहा माफ़ी में छो न आयो। पाण फरमायाऊं त कहिड़ी न जाहिलनि वारी तुकबंदी करे रहियो आहीं। ग़रज़ त पाण सगोरनि खे गुफ़्तगू जे दरमियान काफ़ियो बुरो मालूम थियो ऐं वाक़ई अहिड़े कलाम में तकल्लुफ़ जो असरु साफ़ मालूम थो थिए। इन करे इहा ॻाल्हि निहायत ज़रूरी आहे त का बि ॻाल्हि इन तरह कजे जो मतिलबु ऐं मक़सदु हासिलु थी वञे ऐं ॻाल्हि जो मतिलबु रुॻो इहो हूंदो आहे त अॻिलो ॻाल्हि सम्झी वञे ऐं उन खां सवाइ जेका अजाई सजाई ड्रेक कई वञे थी उहा तकल्लुफ़ में दाख़िल आहे, जंहिंजी मुज़िमत
यानी निंदा शरीयत में मौजूदु आहे। हा, पर हिन उसूल में इहा काफ़ियाबंदी दाख़िल न आहे जेका ख़ुतबनि ऐं वाइज़नि में अफ़रात ऐं मुबालगे जी कई वञे थी, छाकाणि त उनमें वाइज़ ऐं नसीहत जो मक़सदु हूंदो आहे दिलनि खे ज़ौक़ शौक़ु ॾियारणु ऐं उन्हनि खे तहरुक ऐं कब्ज़े में आणणु ऐं उन कम में लफ़्ज़नि जी ख़ूबी खे वॾो दख़ल ऐं असरु आहे। हिन में लफ़्ज़नि जो उम्दो ऐं बामौक़ा पूरी जाइ ते हुजणु ज़रूरी आहे, मगर उहे मुहावरा जेके रोज़मर्रा मामूली कम कार्यनि में कमु आंदा था वञनि उन में वज़न ऐं काफ़िए जी ज़रूरत कान्हे। पोइ उन में तकल्लुफ़ ऐं ज़बान खे आकड़ाइण जो कहिड़ो फ़ाइदो ऐं ईअं करणु निहायती बुरो आहे ऐं सबबु इन सारी तसन्नो यानी बनावट जो रिया यानी ॾेखा करणु ऐं पंहिंजी फ़साहत ऐं बलाग जो इज़हार करणु आहे जेको शरअन नाजाइज़ ऐं ममनू आहे। अल्लाह ताला तव्हां असांखे इन तसन्नो ऐं बनावट ऐं ड्रेग छते कोरी वारी ड्रेग खां शाल पनाह में रखे ऐं अल्लाह ताला खां इहा दुआ आहे त तव्हां असां ते पंहिंजो रहम ऐं करम फरमाए। आख़िर में अर्ज़ु आहे त मुंहिंजो हीउ चैनल सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा ऐं दोस्तनि सां शेयर कंदा ऐं मूंखे पंहिंजे दुआउनि में यादि फरमाईंदा। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।